खैबर लाहौर में हूँ माछी में शेर माछी गुलशेर माछी एहतजाज कंदे मीडिया के ॿुधायो त मूं 1.5 एकड़ ज़रई ज़मीन नाले ग़ुलाम अली माछी खां 33,75,000 में ख़रीद कई। अहिड़ो कसमनामो मूं वटि मौजूदु आहे। स्टाम्प पेपर 31,75,000 मूं रोक रक़म ॾिनी आहे ऐं बक़ाया 2 लाख असांखे ज़मीन जो खातो ॾियण मुताबिक़ तव्हां ज़मीन जे मालिक खे ॾिना वेंदा। हुन चयो त ग़ुलाम अली माछी असांजे ॾिनल रक़म खाए थो, चाहे थो असांजे पोखियल कम जे फ़सल ते मुख़्तलिफ़ बहाना करे असांखां ज़मीन ॾाढ मुड़िसी करे वापसि खसण थो चाहे। सेखाट हद जी पुलिस जी मदद सां हिरासा करे जानी ऐं माली नुक़सान पहुचाइण जी धमकियूं ॾेई रहियो आहे। आख़िर में अली माछी गुल माछी आला इख़्तियारनि ऐं वस वारनि खां पुरज़ोर अपील जी घुर कई आहे त असां सां इंसाफ़ करे ग़ुलाम अली जे ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।